मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ऐं पीपुल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45 वरसी जे सिलसिले में सुभाणे रेथियल जलसे जूं तयारियूं जारी। गडी खुदाबख्श भुट्टो में जलसे के पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻुवान खिताब कंदा। जलसे जी तयारियुनि जे हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में मज़ार कमेटी जो इजलास, वरसी जे इंतजामनि, ट्रैफ़िक जे इंतजामनि ऐं सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मज़ार जे अंगण में थींदड़ जलसे जा इंतजाम वधीक बहितर बणाइण जी हिदायत कंदे चयो आहे त शहीद भुट्टो जी वरसी हर साल 4 अप्रैल ते मल्हाई वेंदी आहे, पर रमज़ान शरीफ़ सबबि वरसी 14 अप्रैल ते मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो। वरसी जे मौक़े ते ट्रैफ़िक जो मसइलो थींदो आहे, उन समय ते सिक्योरिटी जा जोगा इंतजाम कया वञनि। बलोचिस्तान में वक़्फ़े सां जारी बरसात तबाही मचाए छॾी। पश्चिम में ॿोॾ वारी सूरताल, विझ किण वारनि वाक़िअनि में 2 ॼणा फोत। पश्चिम चमन, किला अब्दुल्ला ऐं सैफला में बरसात सबबि नदियुनि ऐं नालनि में चाड़, फसलुनि खे नुक़सान। तेज़ बरसातुनि बाद पीडीए में अलर्ट जारी करे छॾियो। मुतासिर इलाइक़नि मां माण्हुनि जी मुंतक़िली जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। विझ किण जे वाक़े में 1 ॼणो फौत। बरसात सबबि कणक जे फसल खे कापारी धप। सखर, खैरपुर, कंदकोट, मटियारी, बख्शापुर, सन, मंझंद, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में तेज़ ऐं हल्की बरसात। कंदकोट वेझो कणक जो लावारो कंदड़ नौजवान जीरत गोलाटो विझ किण सबबि फोत थी वियो। मौसमियात खाते चयो आहे त सिंध में बरसात जो सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहंदो। कराची, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि तेज़ बरसात। रहीम यार खान, मुल्तान ऐं मुज़फ़रगढ़ में विझ करण वारनि वाक़िअनि में 10 ॼणा फोत। बरसात जो सिलसिलो बि वक़्फ़े सां जारी। केपी जे पाराचनार समेत मुल्क जे मथां इलाइक़नि में बेवसकारा। जबलनि ते बर्फ़बारी सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ, घरू वज़ीर मोहसिन नकवी, पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि पारां बलोचिस्तान में 11 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े जी मज़मत। वारसनि सां ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलियतकारनि खे बख़्श न कयो वेंदो। पाकिस्तान पारां ईंदड़ हफ़्ते IMF खे नए कर्ज़ लाइ दरख़्वास्त ॾियण जो इम्कान। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी क़यादत में पाकिस्तानी वफ़द अॼु अमरीका रवानो थींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐं IMF जे सरबराह विच में सूमर ते मुलाक़ात थियण जो इम्कान। IMF खे नए कर्ज़ लाइ दरख़्वास्त बि ॾिनी वेंदी। अपोज़िशन इत्तेहाद जो बलोचिस्तान जे शहर पश्चिम में हुकूमत मुखालिफ़ पहिरियों जलसो। PTI अॻवान उमर अयूब चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ तहरीक खे तेज़ कयो वेंदो। आईनी हक़ हासिल करण ताईं जदोजहद जारी रहंदी। BNP सरबराह सरदार अख्तर मेंगल चयो आहे त मर्कज़ में ठहियल हुकूमत खे नथा मञूं। अवाम जो चोरी कयल मैंडेट वापसि वरितो वेंदो। महमूद खान अचकज़ई चयो आहे त आईन ऐं कानून जी बालादस्ती लाइ शुरू थियल तहरीक मक़सद हासिल करण ताईं जारी रहंदी। सिंध हाई कोर्ट जे 6 एडिशनल जजिस मुस्तक़िल जजिस तौर हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस अकील अहमद मुस्तक़िल थियल जजिस खे हलफ़ खणायो। हलफ़ खणंदड़ जजिस में जस्टिस अमजद अली बोयो, जस्टिस सना अकरम मिनास, जस्टिस जवाद अकबर सरवाना, जस्टिस मोहम्मदुल रहमान, जस्टिस खादिम हुसैन सुमरो ऐं जस्टिस अरबाब अली हिकिड़ो शामिल।